हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। भॻवान भक्तनि जे विच में हिकु ॾींहुं नारद खे भॻवान जे दर्शन जी ॾाढी प्यास थी, तमन्ना थी। सो वेंकटपुरी में वियो। ॾिसे त भॻवान आहे ई कोन। पुछाई त भॻवान किथे आहे? पार्षदनि चयसि त अलाए केॾांहुं निकिरी वियो आहे। हिकिड़ो घर हुजेसि त तव्हांखे ॾिसियूं। अलाए घणा ई घर आहिनि भॻवान जा। नाथ वेंकटपुरी में भॻवान जे रहण जा स्थान मंदर ॻोल्हे रस्तो वठी रवानो थियो। जंगल, वन, तीरथ, नदियुनि जा किनारा ॻोल्हींदे हिकु शहर में अची निकितो। ॾिसे त सत्संग थी रहियो आहे ऐं भॻवान विराजमान आहे। भॻवान खे मन में प्रणाम करे हिकिड़े कुंड में वञी वेही रहियो। जॾहिं सत्संग समाप्त थियो तॾहिं भॻवान खे ॾाढवत प्रणाम करे चवणु लॻो त ए वेंकटनाथ, अॼु तव्हांखे ॾाढो ॻोल्हियो अथमि। अलाए जी किथे था रहो। मूंखे का मुक़ररु जाइ ॾसे छॾियो त मां जंहिं महिल तव्हांजे दर्शन जी प्यास लॻे मूंखे मां तंहिं महिल तव्हांजो दर्शन करण लाइ अची वञा। ए नाथ, भॻवान चवे थो, ए नाथ, मूंखे न वेंकट में, न योगियनि जे हृदय में, न तीरथ ऐं मंदर में, न नदियुनि में, न पहाड़नि में, न जंगलनि में ॻोल्हियो। बाक़ी जिते सतपुरुष महात्माऊं निष्कामी, नरमानी, उदार चित समाज सेवक मुंहिंजी कीर्ति ऐं जस ॻाईंदा हुजनि, उते अची मुंहिंजो दर्शन कजां। छो जो सत्संग ई मुंहिंजे रहण जो ख़ासि स्थान आहे। पोइ चयऊं त भॻवान सत्संग रूपी घर में रहे थो। इहो सत्संग रूपी घर ख़ासि भॻवान जे रहण लाइ केतिरियूं तकलीफ़ूं वठी संतनि ई ठाहियो आहे। इन लाइ त जागवेस ममकशु भॻवान जे भक्तनि खे भॻवान जे दर्शन करण में आसानी थिए। संत सदाईं परोपकारी, सदा सवेचरी ऐं परम आधारी थींदा आहिनि। महात्माऊं वरी कृपा करे अनंत जन्मनि में भॻवान खां विछड़ियल जीव खे प्रभु सां मिलाए अविनाशी घर में पहुचाए उन जो आवागमन जो फेरो मिटाइनि था। जेको दुनिया जो चकर आहे अचण वञण जो, सुख दुख जो, उहो ख़तमु था कनि ऐं मनुष्य खे मुक्ति था ॾियाराइनि। जिन संतनि जी चित में को डर, ठगी या पाखंड कोन आहे ऐं चित सदाईं पवित्र अथनि, तिन जो को खणी निंदा, गिला या अपमान करे त बि हुनखे को पट पारूतो कोन ॾींदा आहिनि ऐं न ई चित में दुखी थींदा आहिनि, पर उनखे पंहिंजे मित्र ॼाणी उन मां बि सार खणी पंहिंजे चित में ख़ुशि थींदा आहिनि। चओ जय सियाराम। अगरि ही नंढी कथा भॻवान किथे रहंदो आहे, भॻवान भक्तनि जे विच में आहे, इहा कथा तव्हांखे सम्झण में आई त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। ऐं महिरबानी करे अगरि तव्हांखे अहिड़ियूं ई असांजूं कथाऊं ॿुधणियूं हुजनि त यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ पायो। चओ जय सियाराम।